ईमान जो जुज़ आहे, हिस्सो आहे, मोमिन बाने जी निशानी आहे तो उनजे दिल में अल्लाह जो खौफ हूंदो आहे। खौफ़ खुदा अल्लाह ताला जी इबादत जी तरफ़ आणींदो आहे। खौफ़ खुदा बाने खे नेक सालिह बणाईंदो आहे। अल्लाह ताला जो खौफ गुनाहनि खां बेफ़रमानियुनि खां बचाईंदो आहे। खौफ़ खुदा बाने खे हराम कमनि खां नफ़रत ॾियारींदो आहे। अल्लाह ताला जो खौफ जे दिल में अची वञे उनजी दिल खे अल्लाह ताला पाक साफ़ बणाए छॾींदो आहे। खौफ़ खुदा न सिर्फ़ दुनिया जी मुसीबतुनि खां बचाईंदो आहे पर अल्लाह ताला जो खौफ रखण वारो माण्हू जहन्नम जी बाहियुनि खां निजात हासिल कंदो आहे। जेको खौफ़ खुदा रखे उनजी क़ब्र खे अल्लाह जन्नत जो बाग़ीचो बणाईंदो आहे। अल्लाह जो खौफ रखण वारो माण्हू उनजे रूह खे अल्लाह तस्कीन पहुचाईंदो आहे। खौफ़ खुदा जे दिल में अची वञे उनजी दिल खे अल्लाह सुकून वारो बणाए छॾींदो आहे। जॾहिं अल्लाह जो खौफ दिल में अची वञे त बाक़ी खौफ अल्लाह उनजी दिल मां कढी छॾींदो आहे। गम परेशानियूं दुनिया जी सोच फ़िक्रात उन दिल में पैदा थींदा आहिनि जे दिल में अल्लाह जो खौफ न हूंदो आहे। खौफ़ खुदा अची वञे अल्लाह ताला जो खौफ पैदा थी वञे तो इंसान के दिल के अल्लाह सुकून सां रहमत सां भरे छॾींदो आहे। जो अल्लाह ताला जो खौफ आहे बाने खे जन्नत में पहुचाईंदो आहे। खौफ़ खुदा जॾहिं दिल मां निकिरी वञे अल्लाह ताला जो डपु दिल मां निकिरी वञे जॾहिं दिल में अल्लाह जो खौफ न हुजे तो इंसान न बल्कि हैवान जानवर बणिजी वेंदो आहे। खौफ़ खुदा जे दिल में न हुजे तो इंसान ज़ालिम बणिजी वेंदो आहे, जाबिर बणिजी वेंदो आहे, बेफ़रमान बणिजी वेंदो आहे। उनजे दिल मां हया, शर्म, मरम, करम सभु शयूं मोकिलाए ॾींदियूं आहिनि। जे दिल में अल्लाह जो खौफ न हुजे वो इंसान बिल्कुलु बदतर ऐं अहकर बणिजी वेंदो आहे। इंसान खे इंसान बणाइण वारी शइ अल्लाह जो खौफ आहे। खौफ़ खुदा मुराद इहा न आहे त अल्लाह जो खौफ़नाक शइ आहे उहो डपु रखिजे जीअं माण्हू जे दिल में जिन जो इबादत जो या इन्हनि शयुनि जो डपु थींदो आहे। अल्लाह ताला जो खौफ़ रखण मां मुराद आहे त अल्लाह जे कावड़ खां ॾिजणु, अल्लाह ताला जे ॾमर खां ॾिजणु, अल्लाह जे अज़ाब खां ॾिजणु। मतां अहिड़ो को अमल न थी वञे जंहिंसां अल्लाह नाराज़ न थी वञे। मतां अहिड़ो को गुनाह न थी वञे जंहिंसां रब जो नाराज़ कोन असांजे साम्हूं अची वञे। अहिड़ो अमल असां खां सरज़द न थी वञे जंहिंसां क़यामत जे ॾियारे अल्लाह जे साम्हूं पेश पवण खां डिॼी वञूं। अल्लाह जे साम्हूं बीहण खां माण्हू डिॼे क़यामत जे ॾियारे अल्लाह खे कीअं हिसाब ॾींदुसि, अमलनि जो पुछाणो थींदो, कहिड़ो अल्लाह खे जवाबु ॾींदुसि, अल्लाह जे साम्हूं कीअं ज़बान खोलींदुसि। इहो खौफ़ रखण वारो माण्हू इन खे सॾिबो आहे खौफ़ खुदा। ऐं क़ुर में फरमाए वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, वो माण्हू जेको पंहिंजे पालनहार जे आगे बीहण खां ॾिनो खौफ़ रखे अल्लाह ताला उनखे जन्नत जा 2 बाग इनाम अता फरमाईंदो। गुनाह करे अचानक दिल में खौफ़ ख़्याल आयो अल्लाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि, क़यामत जे ॾियारे रब खे कीअं हिसाब ॾींदो, कहिड़ो गुनाह हो, कूड़ पियो ॻाल्हाइणु चाहे, ख़ियानत पियो करणु चाहे, ज़िना ते पियो वञे, बदनज़री पियो करणु चाहे, अलगर्ज़ कहिड़ो गुनाह आहे। गुनाह कंदे अचानक ख़्याल अची वञे यार गुनाह ॾे त वञा थो पर अल्लाह जे साम्हूं कीअं बीहंदुसि। अल्लाह जो क़ुर जो फरमायो मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा, ऐं जेको माण्हू पंहिंजे पालनहार जे साम्हूं बीहण खां ॾिनो हूंदो ऐं नफ़्स जी ख़्वाहिशुनि खां पाण खे रोकियो हूंदई फ़इन्नल जन्नत हियल महवा, अल्लाह ताला उनजे लाइ उनजी जाइ जन्नत में बणाए छॾी आहे। खौफ़ खुदा रखे गुनाह खे छॾे ॾे। मदीने वाले साईं फरमायो अल्लाह ताला जहन्नम खे अमर करे छॾियो आहे त इनखे हरगिज़ नुक़सान न पहुचाए जेको खौफ़ खुदा रखंदो आहे। ऐनान ला तमस्सुहुम अन्नार, मदीने वाले साईं फरमायो 2 अखियूं आहिनि जिनखे जहन्नम जी बाहि न छुहंदी, हराम थी वेंदी जहन्नम जी बाहि खां। हिकिड़ो ऐनुन बकत मिन ख़शियतिल्लाह, उहा अख जेके अल्लाह जे खौफ़ में रोअण वारी, जे अख मां अल्लाह जे खौफ़ में रुड़ वियो। वईनुन बातत तहरुसु फी
फी सबीलिल्लाह। ऐं उहा अख जेका अल्लाह जी राह में जागण वारी आहे, जिहाद जे लाइ, तबलीग जे लाइ, इबादत जे लाइ, बंदगी जे लाइ, मस्जिद में अल्लाह ताला जी राह में कंहिं नमूने सां जेका अख सुजाग रही, जागण वारी बची, हिकिड़ी रोअण वारी अख, अल्लाह जे खौफ में रोअण वारी अख बि अल्लाह जे लाइ जागण वारी आहे। इन्हनि खां जहन्नम जी बाहि हराम। या दोस्तों, अल्लाह जो खौफ आहे, इहा क़ल्बी इबादत आहे। नमाज ज़ाहिरी इबादत आहे, बदन इबादत आहे, रोज़ो बदन इबादत आहे, ज़कात अली इबादत आहे, हज माली ऐं जानी ॿई इबादतूं आहिनि। पर खौफ़ ख़ुदा इहो क़ल्बी इबादत आहे, दिलि जी इबादत आहे। जेको माण्हू खौफ़ ख़ुदा थो रखे, गोया कि हुनजी दिलि बि अल्लाह जी इबादत में मशगूल आहे। सचो मोमिन माण्हू उहो आहे जंहिंजे अंदर में अल्लाह जो खौफ़ पैदा थिए। ऐं मदीने वारे साईं फरमायो, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला फरमाईंदो, अख़रिजू मिनन नार मन ज़करनी यौमन औ ख़ाफ़नी फी मक़ामिन। उहे माण्हू जन के हिकु ॾींहुं बि मूं अल्लाह खे यादि कयो, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह फरमाईंदो, जे बाने के हिकु ॾींहुं बि मूं अल्लाह खे यादि कयो, या के जाइ ते कुझु घड़ी जे लाइ मूं अल्लाह जो खौफ़ रखियईं, मूं रब जो डपु रखियईं, उन्हनि खे जहन्नम मां ॿाहिरि कढी जन्नत में रवानो कयो। घड़ी जे लाइ, थोड़ी देर जे लाइ अल्लाह जो खौफ़ पैदा कयो। ऐं मदीने वारे साईं फरमायो, मा मिन अब्दिन, अजीब हदीस आहे, सुभान अल्लाह। अफ़सोस करणु घुरिजे असां वटि एतिरो नथो पुॼे जो अल्लाह जो खौफ़ एतिरो असां पंहिंजे दिलि में एतिरो अल्लाह जो खौफ़ रखूं। हदीस जा लफ़्ज़ ॿुधो, साईं ने फरमाया, मा मिन अब्दिन मुमिनिन यख़रुजु मिन ऐनैहि दुमूअन। उहो मोमिन मानो जंहिंजी अख मां एतिरो लुड़क वहे, इनकान मिस्ल रअसि ज़ुबाब, जो वो लुड़क मख जे मथे जे बराबर हुजे। अल्लाह जे खौफ में एतिरो रुनो जो हुनजी अख मां एतिरो पाणी वहियो जेको मख जे मथे जे बराबर हुजे, मिन ख़शियतिल्लाह, पर रब जे खौफ में हुजे। पोइ उतां अख मां वही सुम तुसीब शैयन मिन हुर्र वजही, उनजे गिलनि ते किरी पियो, तो लुड़क अल्लाह जे खौफ वारो हीअं अख मां वही उनजे गिल ते वही आयो, एतिरो नंढड़ो कतरो, इल्ला हर्रमहुल्लाहु अलन्नार। मदीने वारो साईं फरमाए, अल्लाह इन जे मथां जहन्नम जी बाहि खे हराम करे। सुभान अल्लाह। दोस्तों, असांजे हथ मां एतिरो नथो वहे। ॾिसो केॾी मदीने वारे साईं असां फ़क़ीरनि जे लाइ, ज़ईफ़नि ऐं गुनहगारनि जे लाइ असां पैदा फरमाई। केॾी वॾी करम नवाज़ी आहे, केॾी वॾी इनायत आहे, जेतिरी हिकिड़ो त हे महिरबानी, वरी मथां रमज़ान शरीफ़ जी महिरबानी, हिन में थोरो अल्लाह जो मुतवजे थियो। हिन महीने में अल्लाह जी तरफ़ां वॾियुनि वॾियुनि रहमतुनि जो ऐलान कयो वेंदो आहे। ऐं साईं करीम साहब फरमायो त ला यलिजुन नार रजुलुन बका मिन ख़शियतिल्लाह, जेको बानो अल्लाह जे खौफ में रोअण वारो आहे, जेको रब जे डप में रोअण वारो आहे, अल्लाह ताला हरगिज़ उनखे जहन्नम जी बाहि दाख़िल न कंदो, हरगिज़ जहन्नम में न वेंदो। हत्ता यऊदल लबन फी दरए, भली खणी ॾुधल खीर थणनि में वापसि हलियो वञे न, इहो मुमकिन थी सघे थो। रब जे खौफ में रोअण वारो मुमकिन ई न आहे जहन्नम जी बाहि में। नबी में मिसाल ॾिनो, जीअं ॾुधल खीर, बकरी में जो खीर धोअंदा आहियूं, उन में थणनि में वापसि खीर वञणु मुमकिन आहे? बिल्कुलु मुमकिन आहे। उहो थणनि में खीर वञणु मुहाल आहे, नामुमकिन आहे। मदीने वारो साईं तो फरमाए, थणनि में खीर वापसि वञी सघे थो ॾुधल खीर, पर रब जे खौफ में रोअण वारो बानो जहन्नम जी बाहि नथो वञी सघे। दोस्तों, रमज़ान जो महीनो अल्लाह के खौफ में रोअण जो महीनो। कुछ घड़ी वेही रात के वक्त में सेहरी का बछड़ा बार रात में कवा, थोड़ी घड़ी थोड़ी देर तहज्जुद पढ़ी वेही अल्लाह के खौफ में रो, अखियुनि मां रुल्क वारे रोअण नथो अचे। मदीने वारे साईं फरमायो त रोअण वारी शिकिल बणायो, इन रोअण वारी सूरत ते अल्लाह ताला की रहमत अची वेंदी। भला जे रोअण वारी सूरत नथी बणिजे, पंहिंजी क़िस्मत ते रो,
पंहिंजे हाल ते रोज़ असांजा एतिरो नथो पुॼे जो अल्लाह जी रहमत सॾे पई असां वरी मोहताज रहिजी वञूं वरी महरूम थी वञूं पंहिंजी क़िस्मत ते रो मुंहिंजा दोस्तो रोअण वारा अखियुनि मां लुड़क वहाइण वारा रात जे वक़्त में अल्लाह जे ख़ौफ़ में अखियुनि मां लुड़क वहायो ॾींहुं सॼो अल्लाह तव्हांखे ख़ुशियुनि सां मालामाल फरमाए रात पंहिंजे अल्लाह जे हवाले कयो ॾींहुं वरी अल्लाह तव्हांजे हवाले अल्लाह ताला शान पंहिंजे ख़ौफ़ में रोअण वारी अख नसीब फरमाए अल्लाह पंहिंजी मोहब्बत ऐं मारिफत नसीब फरमाए अल्लाह असांखे उहा दिलि अता फरमाए जेका अल्लाह जे ख़ौफ़ में कंबण वारी हुजे उहा अख अता फरमाए जेका अख पंहिंजे ख़ौफ़ में रोअण वारी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या मौला खताओं सारे गुनाह की सारे माफ़ी की फरमा जहन्नम की बाहिर का बचा या मौला दोज़ख की बाहिर का बचा ये जहन्नम में दाखिल फरमाए या मौला तुझे कहर का तुझे गज़ब का तुझे रहमत की पनाह तुझे अज़ाब का तुझे रहमत तलब की या मौला असां तुझे अज़ाब के सारे सघन था रखा मुझा मौला सब एतरी सघन आहे जो तुझो अज़ाब सही सके असांखे जहन्नम जी बाहिर का बचाए असांखे हिसाब किताब का बचाए मुझा मौला या अल्लाह असांखे पंहिंजे अज़ाब खां बचाए जहन्नम जी बाहिर खां बचाए मुस्तफ़ा करीम असांखे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए या मौला मदीना मन को हक़दार बनाए मुझा करीम रब असांजे जीवन जी तोखे पालत मुझा मौला असांजे हिते हालत असांजी पालत थी या मौला दुनिया में असांजी पालत कबर अशक में तोखे सुबुह जो वक़्त रमज़ान जी घड़ी आहे तुंहिंजे घर में तोखे अर्ज़ कयूं था असांखे राज़ी अल्लाह असांखे राज़ी थी या मौला असांखे रहम फरमा असांखे बाज फरमा असांखे करम फरमा जेड़ा तेरा बस तुझा पाना पसंद कर या मुस्तफा